किथे न किथे को न को ये असांजे रागी ॿुधायो को न को सरकारी जेको आहे को न को वॾेरो को न को ॾाढो मुड़िसो को न को रोकड़ा उहो इहो थो चए त जीअं मां चवां तीअं कयो जेका शइ मुमकिन ई कान्हे राय रखण जो हक़ दुनिया जो को बि कानून कंहिं बि इंसान खां नथो खसे सघे इन करे गंगू जेका राय रखे थो इहो हुनजो आफ़ाक़ी आलमी इंसान जी हक़ आहे उन हक़ खे दुनिया जी का बि ताक़त केॾांहुं नथी करे सघे राय रखण ते हुनखे धमकियुनि ॾियण वारा वरी जॾहिं एफआईआर दाख़िल कयूं त मां धमकियूं ॾिनियूं कान अला धमकी ॾिनी अचे बाक़ी हमलो न करायो आहे धमकी इन लाइ त ॾिनी आहे न वरी तव्हां हीअं कढावे तव्हां करे तव्हां बि इहा ज़रूरत हुजे जेको ॻाल्हि लॻी तव्हां चओ त तव्हां विड़िया खणंदासीं तव्हां कढो न तव्हां विड़िया आहियूं उहो रक़म आहे कोन लिखत थो कढा रुॻो चोर वारो कमु लिकी लिकी सभु कयो थो सभु करण जहिड़ी ख़ुदि खां वैशाना कारवाई आहे ई कान गुस्साना कारवाई आहे ई कान असां था चऊं उन्हनि जवाबनि खे उन्हनि वॾनि खे उन्हनि वॾनि जे वाटनि खे अॼुकल्ह इस्तेमालु कला कलम बि जेको आहे कलम जेको आहे खवाई थींदो आहे हक़ लिखंदो आहे उहो कलम जेको आहे सभिनी में पूरो थी वियो आहे पकीदार जा वॾे वाटा आहिनि काफ़ी उहे चवनि था त पकीदार पाइण चङो माण्हू आहे बाबा 50 दफ़ा दिमाग़ पढ़े को एतिराज़ कोन्हे 50 दफ़ा जेका आहे हज करे के हज करण सां दिमाग़ पढ़ण जो माण्हू चङो थी वियो आहे ॾाढो मुड़ुसु खे खिली त करे सत पटे ॿधी कंहिंखे ॾेखारे चङो माण्हू थी वियो न तूं लोफर आहे अॻे बि लोफर लोफड़ा पढ़ जेको नमूनो आहे जेको लोफड़ा पढ़ तरीक़ो आहे उहो तूं अख़्तियार कई वेठो आहे त दिमाग़ पढ़ या हथ कर चङो मुड़ुसु लेख में आहे लेख में त उहो ई लोफर न असां सम्झूं था पिया इहा उन लोफड़ा बि कई आहे इहा उन दादागिरी कई आहे इहा उन नागबंदी कई आहे जंहिं धमकी ॾिनी आहे सॼे शहर में ख़बर आहे गंगूमल चए थो पटीदार धमकी ॾिनी आहे जेको बि आहे अलिफा कयो आहे आगो मुसा कयो आहे फिलहाल ॾाढी ताक़त फली हुजे पर नागबंदी न हूंदी आहे तव्हां बि त कुझु कयो न तव्हां खां वोट वठण वेही वञे थो पोइ वात पटे आंगूठो हणंदा छॾियो ॿ आंगूठा हणो हिकिड़ो छो था हणो तव्हां ॿई आंगूठा हणी छॾियो तव्हां हुनखे लापरवाह कयो जेको तव्हां खां परवाह नथो करे तव्हां न छुटी छो परवाह कयो इन करे भाइरो तव्हां हिकिड़ो न असांखे इहो कान रिपोर्ट ॾेखारी तव्हां हिकिड़ो न तव्हां बंदूक न खणो बाक़ी तव्हांखे बंदूक खणी का पर हिकु आंगूठे बदिरां ॿई आंगूठा ॾेखारियो इलेक्शन में